अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि आज़म मैंगल जे बारे में। आज़म मैंगल जी कमाल ख़ान। आज़म मैंगल तव्हांखे ख़बर न आहे हूंदी त आज़म मैंगल केरु आहे। सभु हुनखे आज़म मैंगल जेको आहे सो एक्चुअली सिंध जो राॻु न आहे, बट सिंधी ड्रामनि में एतिरो त हुन कमु कयो, एतिरो त उहो फेमस थी वियो जो अॼु बि माण्हुनि खे यादि आहे। अॼु बि माण्हू चवंदा आहिनि यार ॾाढनि जी ॾे में आज़म मैंगल हुजे हा, या काश 2018 खां या 19 खां पोइ आज़म मैंगल को ड्रामो करे हा सिंधी। पर सभिनी दोस्तनि खे इहा ख़बर कोन्हे त आज़म मैंगल असुलु आहे किथां जो, ऐं आज़म मैंगल खे छा भला सिंधी एक्टर या सिंधी डायरेक्टर उनखे हाणे घुराए नथा, या आज़म मैंगल पाण नथो अचणु चाहे सिंधी ड्रामनि में। आख़िर छा मसइलो आहे, या आज़म मैंगल जो हिनमहिल कहिड़ो ड्रामो हले पियो, या आज़म मैंगल 2019 खां पोइ ख़तमु थी वियो ड्रामनि मां। अॼु मां तव्हांखे गुड न्यूज़ ॾींदुसि त आज़म मैंगल जो तक़रीबन महीनो थी वियो आहे त हिकु ड्रामो रिकॉर्डिंग में हली रहियो आहे, जेको तमामु जल्द तव्हां दोस्तनि जे अॻियां हूंदो। सभु कुझु अॼु आज़म मैंगल जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुमि। ऐं आज़म मैंगल खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, चैनल आहे असांजो सिंधी ड्रामा न्यूज़, इहो सब्सक्राइब कंदा। जीअं त दोस्तो, मुंहिंजो नालो आहे अदील अहमद चन्नर। जीअं त मां हिन दोस्त खे वीडियो ठाहे ॾेई रहियो आहियां। घणेई दोस्त आहिनि सिंधी जिन खे का ख़बर कोन्हे यूट्यूब जी। जेकर तव्हांखे ख़बर न आहे, यूट्यूब ते सुठी अर्निंग आहे, सुठा पैसा कमाइण लाइ मिलनि था। ऐं तव्हां जेकर नौकिरी या कम ते या जिते बि आहियो, सुबुह जो टाइम नथा ॾेई सघो त शाम जो टाइम यूट्यूब खे ॾियो। अगरि यूट्यूब जे बारे में तव्हांखे कुझु बि मालूमात घुरिजे त तव्हां मूंसां मथां इहो नंबर अथव मुंहिंजो टेलीनार जो, इन ते राब्तो करे तव्हां मूंखां वठी सघो था। दोस्तो, जीअं त हिन दोस्त खे बि चैनल ठाहे ॾिनो आहे, ऐं इनशाला हीअ बि सुठी महिनत करे ऐं अॻिते अची वेंदो। आज़म मैंगल जो हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे रूह है इश्क ड्रामा, जेको आहे जल्दी तव्हां दोस्तनि जे अॻियां ईंदो। उहो ड्रामो एडिटिंग में हली रहियो आहे। ऐं आज़म मैंगल जो जेको आहे राॻु जिते रहंदो आहे आज़म मैंगल, बलोचिस्तान, उस्ताद मोहम्मद जो राॻु आहे। आज़म मैंगल जे बारे में अॼु इहा ई ॼाण हुई, ऐं अॻिते लाइ असां सां राब्तो कयो। इनशाला तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब कयो। महिरबानी।